मोरो मामा के अपडेट कंदालू। रिपोर्ट करे वारे रिजवान अली जुमानी। मोरो एडिशनल सेशन जज की अदालत में जीडीए अगवान एनपीपी चेयरमैन साबिक वफाकी वजीर रईस गुलाम मुर्तज़ा खान जतोई एनपीपी सिंध के सदर साबिक सूबाई वजीर रईस मसरूर अहमद खान जतोई पारा मुख्तलिफ़ केसनि की जांच से बेएतमादी की दरख्वास्त मोरो की अदालत में दाखिल कराई हुई। दरख्वास्त जो फैसलो अदालत महफूज करे छड़ियो है। अदालत में हाज़िरी खां पोइ एनपीपी सदर रईस मसरूर अहमद खान जतोई मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त केस जा जांच ऑफिसर शफ़ाफ़ जांच करण बदिरां हुकूमत धुर जे चवण ते हरासा करे रहिया आहिनि। जांच ऑफिसर 2 कलाक आॾी पुछा करण खां पोइ बि अदालतुनि में सहकार न करण की ग़लत बयानी करे रहिया आहिनि। हिन ॿुधायो त खेनि पुलिस की नीयत ते शक आहे। पुलिस के मथां खां हुकुम मिलियल आहे त जतोई भाइरनि खे लॻारी बुजराणी ऐं ॿियनि कूड़नि केसनि में फासाए वञे। पुलिस जे जांच ते एतमाद नाहे। घरू वज़ीर ज़ियाल अंजार सच पधिरो करणु चाहे थो त मामले जी जुडिशियल इंक्वायरी कराए सभु ज़ाहिर थी वेंदो। वधीक जतोई साहब चयो त केसनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं ऐं अदालतुनि ते एतमाद इंसाफ़ जी उमेद रखूं था।